दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दुलाम ड्रामे में जेका हाणे आहिस्ता आहिस्ता जेका अॻिते सीन अचण वारा आहिनि उन्हनि में हिकु तव्हां इहा शइ ॾिसंदो नवां अदाकार बि काफ़ी ईंदा वेंदा जंहिंमें हाशिम ख़ान अची चुको आहे ऐं ॿिया अदाकार बि काफ़ी सुठा नाले वारा अचण वारा आहिनि। कुझु ॾींहं अॻे दोस्त यको कमेंट कंदा छा अब्बास गुल उडाणो बि हिन ड्रामे दुलाम में ईंदो ऐं हुननि खे मूं यको अॻे बि ॿुधाईंदो आयुसि त बाबा अब्बास गुल उडाणे जो राबेल ड्रामो अची आयो आहे। अब्बास गुल उडाणो जेको आहे दुलाम ड्रामे में कोन ईंदो, उन जो इंतज़ारु तव्हां बिल्कुलु न कयो। बाक़ी ॿिया अदाकार काफ़ी अचण वारा आहिनि, जीअं हाणे हाशिम आयो ऐं अहिड़ा सुठा सुठा अदाकार तमामु जल्द ईंदा वेंदा। हिन तस्वीरुनि में बि तव्हां ॾिसी सघो था इन्हनि जी एंट्री बाक़ी आहे, तमामु जल्द इहे दुलाम ड्रामे में एंटर थींदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे मंसूर ख़ान ऐं शानवाज़ ख़ान वारी जेकी छिक आहे यको हली रही आहे, इहो ड्रामे जी आख़िरी किस्तनि ताईं हलंदी। तव्हां हीअ न सोचो अॻे स्पेल में ॿिए टे में ख़तमु थी वेंदी, छो त मेन मुख्य इहे शयूं आहिनि ॿई धुरियूं। इहे अगरि इन्हनि जो मसइलो हल थी वियो त ड्रामो ई एंड थी वेंदो, पर ड्रामे खे एंड नाहे करिणो। 300 खां 400 एपिसोड ताईं हिनखे हलाइणो आहे, कम अज़ कम थी बि सघे थो 500 एपिसोड ताईं बि दुलाम ड्रामो पुॼे मथां। अहिड़े हिसाब सां छो त नवां स्पेल लिखी रहियो आहे राइटर नूर ज़हूर साहब।